अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसन्निफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। हणी थो दीद सां धाड़ा साईं। साईं वटि हाज़िर हुआसीं ऐं माहौल अजीब तर हो। माठ जो दाइरो वसी थी वियो हो, सभु ख़ामोश हुआ। हिननि हिकिड़े हिकिड़े ॾांहुं अलॻि अलॻि पियो ॾिठो। ॾिसंदे हिकिड़ो वॾो साहु खयऊं ऐं पंहिंजी झुंगार खे वरी जारी रखियऊं। अखियूं ई रब रखियूं आहिनि, तरारनि खां तिखियूं आहिनि, कुहण कंहिंखां सिखियूं आहिनि, अजब इसरार जानी। अखियूं कुंडियूं भिरूं जाड़ा, राजकनि सभु कंहिं तरफ़ सारा। हणी थो दीद सां धाड़ा, करी फुरमारे जानी। निहारे नाज़ मां हर हर, झको थियो चंड जो जोहर। प्यासीअ खे कयो आख़िर बिरह बीमार ए जानी। कुंडियूं कारियूं ककोरियल, कन कुहण जी कार ए जानी। सभई आवाज़ जे सोज़ में वठिजी विया हुआ। माहौल अजीब तर थी वियो हो। मोहब्बत जी मामत हूअं ई अजीब हूंदी आहे। उन जो सबक़ हर कंहिं लाइ अजीब इसरार खणी ईंदो आहे। बचा झुंगार मुकमिल करण खां पोइ हिननि हिकदमि ॻाल्हि शुरू कई। जज़्बो साॻियो हूंदो आहे, उन जी पटाड़ मुख़्तलिफ़ हूंदी आहे। बाबला जुमिला नंढड़ा नंढड़ा हुआ, कतरो कतरो गॾु थी रहियो हो। को आबशार जनम वठण वारो हो। असीं सभु दरअसल लाइ इकट्ठा थिया हुआसीं। अॼु क्लास जो वारो हो। मौज़ूअ जी चूंड हर वारे पाण कंदा आहिनि। हिन वारे तौरीअ ते वेहंदे ई हिननि हिकदमि चई छॾियो हो, मौज़ूअ जी चूंड पाण कयो। वधीक अर्ज़ु करणु मुंहिंजो कमु आहे। कंहिंखे बि सम्झ में न आयो हो त कहिड़ी मौज़ूअ जी चूंड कजे। मुर्क संदन मुख ते वसी थी वई हुई। मुंझी पिया आहियो न सभई। ईअं ई थींदो आहे बच्चा। चूंड करण जी इजाज़त मिले त चूंडणु ॾुखियो थी पवंदो आहे। असीं त सदाईं हबड़ दबड़ में हूंदा आहियूं। जेको हथु अची वियो सट ॾेई झले वठंदा आहियूं। चूंडण लाइ चइजे त असांजी वाछ फिरी वेंदी आहे। हयाती इम्तिहान बणिजी वेंदी आहे। मुंझ माठ खे जनमु ॾींदी आहे। सभु कंहिं सां ईअं थींदो आहे साईं। कंहिं कुंड मां सवाल उभिरियो। पाण कंधु हेठि करे छॾियऊं। न, सभु कंहिं सां न थींदो आहे। जंहिंजे दिलि जी दुनिया आबाद हुजे, उन्हनि लाइ कुझु बि चूंडणु ॾुखियो नाहे हूंदो। पंहिंजे कुलनि ते खणी हलंदड़ ॿारनि वारो वजूद चूंड जो सलीक़ो घटि ॼाणंदो आहे। शहज़ादा, हाणे उहो बि ॾाढो अजीब आहे त दुनिया में तमामु घणो सैकड़ो उन्हनि माण्हुनि जो हूंदो आहे जंहिंजा कुल्हा भरियल हूंदा आहिनि, दिलियूं ख़ाली हूंदियूं आहिनि या थी वेंदियूं आहिनि। कंहिंखे पंहिंजे दिलि में रहण खेनि ईंदो न आहे, या वरी तरसण वारे खे घुट ॿूसट थींदी आहे ऐं उहो उतां खिसकण में ई आफ़ियत भाईंदो आहे। सूरत हाल कहिड़ी बि हुजे, दिलि ख़ाली थी वेंदी आहे। ख़ाली दिलि चॉइस जे हुनर खां आजी हूंदी आहे। उहो कीअं थींदो हूंदो साईं? कंहिं भुणकियो। जे दिलि ख़ाली हुजे त उनखे आबाद करण लाइ त चूंड जो अमल वधीक तेज़ थियणु घुरिजे। ऐवाने बाला या ऐवाने ज़ेरी जी चूंड थो कराई छा भूक? पंहिंजे दिमाग़ खे इलेक्शन कमीशन जो हेडक्वार्टर थो सम्झी छा? पंहिंजे महबूब खे बि को चूंडियल एवज़ी बणाए किथे को बिल पास कराईंदे या का मराहत वठंदे छा? हाणे संदन आवाज़ बुलंद थी रहियो हो। उहो कॾहिं बि न विसारींदा कयो त जन जी चूंड न करे सघिबी आहे, उन्हनि लाइ मराहतूं वधीक हूंदियूं आहिनि। पंहिंजे साईंअ जे लाइ जेको अव्हां जे दिलि जो हाकिम बिना कंहिं इलेक्शन लड़ण जे थी थो वञे, अव्हां जे वजूद जा सभु दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, जंहिंसां मुहबत थी वेंदी आहे ऐं पोइ कई वेंदी आहे। उहो कंहिं मदे मुक़ाबिल खे हाराए नाहे ईंदो। उहे सभु जेके महबूबनि जी बि चूंड कनि था, दुनिया जा अहमक तरीन छुसा वजूद आहिनि। सभु माठ में बुॾल हुया। न चूंडींदे बि अजीब मौज़ू चूंडिजी वियो हो। दुनिया में जीअं 7 रंग हूंदा आहिनि बचा, ईअं ई मौज़ू बि कुल 2 हूंदा आहिनि। हिकिड़ो मुहबत, ॿी नफ़रत। टियों को बि मौज़ू नाहे हूंदो। हाणे उहो जेको सॼो जहान अव्हां ॾिसो था न, उहो दरअसल उन्हनि ॿिन्ही मौज़ूअनि जी उपटार आहे। बिल्कुलु ईअं जीअं हेल ताईं तक़रीबन 1800 रंगनि जा शेड्स ठही चुका आहिनि, जेतोणीकि बुनियादी रंग उहे ई 3 आहिनि। ऐं इंड लठ में बि 8हों रंग अञा नज़र नाहे आयो। चारई पासा निहारियो, या मुहबत नज़र ईंदव या नफ़रत। टियों कुझु बि न आहे। दुनिया जूं सभु वाधू सिफ़तूं मुहबत जी वंड विखेर आहिनि, ऐं काटू रंग सभु नफ़रतुनि जा रंग आहिनि।
ऐं उहे ॿई किथे गॾिजंदा आहिनि साईं? सवाल उथियो। पाण हिकदमि बराणियाऊं बिल्कुलु बिल्कुलु मिलंदा आहिनि शहज़ादा। पंहिंजे पेशे सां मुहबत कंदड़ साइंसदान ई त नफ़रतुनि जे क़ाबिल एटम बम फार्मूलो बणायो हो। पंहिंजे इल्म सां शदीद तरीन चाहत सुकरात खे हमलोक जो प्यालो पियारियो हो। हिकिड़े जज़्बे जी इंतिहा जी शिदत ॿियनि खे जनम ॾींदी आहे, उहो कॾहिं विसारणु न घुरिजे। ॻाल्हि अलाए किथां खां शुरू थी हुई ऐं संदन रुख अलाए कहिड़ी तरफ़ थी रहियो हुयो। मौज़ूअ जी चूंड खां वठी जज़्बे जी शिदत वारो उहो सफ़र ज़हन खे अलाए कहिड़नि मंज़रनि खां वाक़िफ़ करे रहियो हो। जिते बि चूंड करण जो मौक़ो मिलेव न, त पक सम्झिजो त अव्हां जे हवासनि खे टेस्ट कयो पियो थो वञे। साम्हूं वारो अव्हां जे शऊर जे तहनि खां वाक़िफ़ आहे। अव्हां जी ज़ात जो खेसि भरपूर इदराक आहे ऐं किथे किथे खेसि उहो बि अहसासु आहे त हू उन फ़न खां वाक़िफ़ आहे, तव्हां छा चूंडींदव? त पोइ उहो मौक़ो मिलणु चाहे साईं, कंहिं ॻाल्हि अध में कटी पाण मुरकी ॾिनऊं। उहो त अहसान करणु आहे बचा, उहो थोरो थफणु आहे त ॾिस साह खणण जी जाइ इनायत थिए पई। वरी उते हिकिड़ो अहम नुक़्तो ॿियो बि आहे त जिते बि चूंड करणी हूंदी आहे उते हदफ़ ॻणियल हूंदा आहिनि। तव्हां भली खेनि लाताद चओ, पर दरअसल लाताद बि हिकिड़ो तादाद हूंदो आहे। मां सवाइ मिठड़े मालिक जे नेमतुनि ऐं करमनि जे बाक़ी सभु कुझु ॻणियल आहे। सभई पंहिंजे पंहिंजे हवासनि जूं गिड़कियूं खोलियो, सम्झ जे जहान में मदे ग़म हुआ। ज़रो ज़रो वाज़े थी रहियो हो, शयूं चिटियूं पिए थियूं। सभ खां भली चूंड उहो करे सघंदो आहे शहज़ादा जेको माठ जो फ़न ॼाणंदो हुजे। घणी बड़बड़ ज़ाइके खे कसारो करे छॾींदी आहे। माठ जे जहान में सोच जा दरवाज़ा खुली पवंदा आहिनि, मंज़र वाज़े थी वेंदा आहिनि। घटि में घटि फ़ैसिला त अहिड़ा ई थी वेंदा आहिनि जो ईंदड़ ॾींहं में उन्हनि जी नाकामीअ जो भउ घटि थींदो आहे। साईं हिमतूं मेड़े अर्ज़ु कयमि, जॾहिं केर बि बिना कंहिं ॼाण जे बिना चूंड जे अची कब्ज़ो करे ऐं पंहिंजो वजूद विञाइजी वञे त उनखे छा चइबो? उहो लाइल्मीअ जो इल्मु आहे राणा। हिननि खिली ॾिनो। मुहबत ऐं नफ़रत जे जज़्बनि में ऐं उन्हनि सां लाॻापियल मिलणी हुनरनि में उहो वॾे में वॾो फ़र्क़ु हूंदो अथई त मुहबत लाइल्मी ऐं अणॼाणाईअ जो खेल हूंदो आहे ऐं नफ़रत ॼाणी वाणी दरवाज़ो खोलींदी आहे। कंहिं बि अमल जे वणण जो सबबु अव्हांखे मालूम थी बि सघे थो ऐं न बि, पर न वणण वारनि सभिनी अमलनि जी ॼाण अव्हांखे शुरूअ खां ई हूंदी आहे। उहो अहम तरीन नुक़्तो अथई जंहिंजे करे नफ़रतुनि जे इज़हार में हॿक घटि थींदी आहे ऐं मुहबतुनि जो इज़हार करण में सदियूं लॻी वेंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त अलाए केतिरा वजूद, अलाए केतिरी मुहबत सीने में सांढे बिना इज़हार जे अखियूं ॿूटे रवाना थी वेंदा आहिनि। नफ़रत जे इज़हार में हिमत नाहे खपंदी, बल्कि उहो त कॾहिं कॾहिं ख़ुदि बख़ुदि थी वेंदो आहे। मुहबतुनि जी रुॻो हिकु दीद लाइ बि किथे किथे त साहु पियो निकिरंदो आहे। अञा ताईं बि साईं कंहिं न्याज़मंद अर्ज़ु कयो। साईं जो लहजो वधीक नरम थी वियो। पाणीअ रंग मटायो आहे पर ज़ाइको त उहो ई अथसि न। बेज़ाइको मिठे खे मिठो ऐं कड़े खे अञा ताईं कड़ो ई सॾियूं था न पुट। जदीद खणी केतिरा बि थिया हुजूं, शयुनि जा पैरामीटर्स त कोन मटिया आहिनि न। ॻाल्हि सम्झ में अची वई हुई, अलाए केतिरियूं हवाऊं हुलणु शुरू थी वियूं हुयूं। लॻो पिए त मौसमूं मटिजी रहियूं आहिनि। शायदि हिंदी फिल्म अथई बाज़ार राणा, उन में मजरू साहब आहिनि या शकील साहब। उन्हनि सिटरूं सर्जियूं अथई, ज़रा सुन लो हम अपने प्यार का फसाना कहते हैं, हमें ये दुनिया वाले आपका दीवाना कहते हैं। उन में हिकु गज़बनाक सिट अथई, चए थो इधर भी देख के साहिब ज़रा सा मुस्कुरा देना, तुम्हारी एक नज़र का काम है पागल बना देना। हाणे उते खेल ख़तमु अथई। उहा हिकिड़ी निगाह जेका चरियो ठाहे सघे थी, छा नथी करे सघे। जी जे पइजी वई त माना हड़ वई न सुणा, बचियो छा। पर उते उहो बि ज़रूरु सम्झजां त उन निगाह में गर्मी ऐं असरु तॾहिं ई बणिजी सघे थो
जॾहिं तोखे उन जी सम्झ हुजे दीवाना ऐं फर्ज़ाना उन करे ई त मशहूरु हूंदा आहिनि जो हिकिड़ा सम्झी पोइ विञाए वेंदा आहिनि ऐं ॿिया विञाए पोइ सम्झंदा आहिनि। फुरण वारो बि तॾहिं फुरींदो जॾहिं अव्हां वटि बि कुझु हूंदो न, सखणनि खे छा कंदो। ऐं अहम ॻाल्हि उहा बि आहे त जे हुन नज़र में सभु कुझु आहे त नज़र तव्हांजी बि का घटि न आहे। जे घटि हुजे त उहो दर्जो सम्झी ई न सघे। बाक़ी रहियो चूंड जो सुवालु त पाण खे फुराइण जी चूंड अव्हां पाण ई कंदा आहियो। नज़रूं चरियो कंदड़ त हूंदियूं आहिनि मिठा, पर हर को त चरियो नाहे थींदो। न हर कंहिंखे फुरणु ईंदो आहे ऐं न हर को फुरजंदो आहे। छपियल आचर 7 मार्च 2010 ईस्वी।